ही गज़ल है सिंध रस्ती मां पिरी प्यारे भा सकलेन सिंधी जो लिखे तो त अकल सां ॾेई हकल विखूं खणंदा हलो देश जी दाह ते कन वरनाईंदा हलो। अकल सां ॾेई हकल विखूं खणंदा हलो देश जी दाह ते कन वरनाईंदा हलो। 4 सालन जी आहे वरस्ती कुछ मौजूं ऐं क़ौम खे जाॻाईंदा हलो। अकल सां ॾेई हकल विखूं खणंदा हलो देश जी दाह ते कन वरनाईंदा हलो। आर्ट फैकल्टी मां थो उत्साह पैदा थिए आसिफ आणियो वरी को अफ़ज़ल जियां घोट सूर्य सिंगारींदा हलो। अकल सां ॾेई हकल विखूं खणंदा हलो देश जी दाह ते कन वरनाईंदा हलो। सिज जे लहंदड़ पाछन खां अॻु हॉस्टलन मथां ॻाढ़ा झंडा झुमाईंदा हलो। हकल सां ॾेई हकल विखूं खणंदा हलो। मारवी हॉस्टल में तो साह टंग जे सकलेन जो यार धरती जी सरती के जीजल नसीबा जी बहादुरी जा किस्सा ॿुधाईंदा हलो। हकल सां ॾेई हकल विखूं खणंदा हलो देश जी दाह ते कन वरनाईंदा हलो।